जैसी रात अंधारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जैसी रात अंधारी रहंदी बेच विकिरो करण वारी सिंध हुकूमत ते सिंध हुकूमत जो कम नामंजूर। शहीद भुट्टो जी रैली आहे जंहिंमें असां अवामी वर्कर पार्टी उन्हनि जा इतादी आहियूं ऐं ही सिंध जे इशूनि ते जेको आहे सो मुज़ाहिरो थी पियो ऐं रैली पियो थिए ऐं हिनखे असां हिन जी जदोजहद में उहो सभु गॾु आहियूं ऐं ही सिर्फ़ु सिंध जे बेटनि जी न आहे पर बहरिया टाउन आहे ॿियनि सिंध जे वसाइल ते हिननि कब्ज़ा कया आहिनि उन्हनि जे लाइ असां सभु गॾिजी जदोजहद कंदासीं ऐं इन्हनि मसाइलनि खे जेको आहे सिंध जे ग़रीब हारी मज़दूर खे असां हुकूक ॾियारींदासीं ऐं उन्हनि जी हर ॻाल्हि में उन्हनि सां गॾु रहंदासीं। असां ॿई पार्टी जेके आहियूं इत्तेहादी आहियूं इंशाल्लाह जदोजहद जारी जे ख़िलाफ़ु आहे जेको सिंध गवर्नमेंट हुनखे NOC ॾेई बेट असांजा खपाया आहिनि असां हिन जी चिटी मुखालफ़त कयूं था पिया इहे साज़िशूं आहिनि असांखे अक़लियतुनि में करण जे लाइ ऐं ॿाहिरियां माण्हू अची सेटल कनि था पिया असां हिन जी मुखालफ़त कयूं था पिया अॼु असां सां गॾु अवामी वर्कर्स पार्टी जा नुमाइंदा दोस्त आहिनि साईं रोशन कलोड़ो साहिबु आहिनि हुननि जो मरकज़ी अॻवान आहे बाबा जान गिलगित बल्किस्तान जो जंहिंखे 40 साल सज़ा ॾिनी वई आहे असां पंहिंजे पाकिस्तान पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो प्लेटफॉर्म तां हुनजी मुखालफ़त कयूं था पिया जेका हुन सां नाजाइज़ी थी आहे असां हुन सां अवामी वर्कर्स पार्टी सां हर दौर में गॾु आहियूं गॾु रहंदासीं असांजा इलाइक़ी आहिनि।